उबावड़े में JUIF पारां बदअमनी ख़िलाफ़ रैली कढी वई। सैयद मोहम्मद हसन शाह, मौलाना साजिद कासमी ऐं ॿियनि चयो त घोटकी ज़िलो बदअमनी जे बाहि में वकोड़जी वियो आहे, जंहिं सबबि अवाम परेशान आहे। असांजे ज़िले घोटकी में बदअमनी जी बाहि पखिड़िजी वई आहे, पर ख़ुसूसन असांजे तालके उबावड़े में, रौती में, UC महमदपुर में, UC लांघे में, UC ॿोड़ी में हर तरफ़ दुकान भॻियूं वेंदा आहिनि, मेहूं कायूं वेंदा आहिनि। UC रेती में हर तरफ़ जंहिं पासे को असांखे आवाज़ ईंदो पिया इहो। उन्हनि चयो त ॾींहं ॾिठे जो चोर घरनि ॿाहिरां मोटरसाइकिलूं चोरी करे वञनि था, केरु कान पुछण वारो न आहे। बदअमनी जो आहे, घरनि मूं ट्रैक्टर कायूं वेंदा आहिनि, रोडनि ते मोटरसाइकिलां फुरियूं वेंदा आहिनि, दुकाननि ते बीठल मोटरसाइकिलां कायूं वेंदा आहिनि। इन हालात खे नज़र में रखी क़ौम परेशान आहे। हिकु महांगाई जो तूफ़ान, खाइण जे लाइ माण्हुनि खे मानी पूरी न मिलंदी आहे इमरान ख़ान जी हुकूमत में, ऐं मथां वरी जो चोरनि खे खुली छूट मिली वई आहे। असां सम्झंदा आहियूं इहा सारी साज़िश आहे हिकिड़ी मथां वठी हेठि ताईं, जो महीननि जा महीना गुज़री विया आहिनि, कंहिंजी शइ का मोटी बि न आहे, माण्हू परेशान इंतिहाई आहिनि। अॻवाननि मुताबिक़ त ज़िले अंदरि अमन बहाल करे शहरनि खे सकून फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।